पार्कर में चौपाई माल जी चोरी के सिलसिले में वधंदड़ वारदातुनि ते एसएसपी सरदार हसन न्याज़ी जी हिदायतुनि ते हलंदड़ सिलसिले तहत एसएचओ चेल्हार पंहिंजे स्टाफ समेत खुफ़िया इतला ते छापो हणी हिक चोर नाले जानी वल्द समू भील खे गिरफ़्तार करे वरितो ऐं वटांइस हिक बकरी पिण हथ करे वरिती ऐं जवाबदार ते चेल्हार थाणे ते केस दाख़िल करे लॉकअप करे छॾियो। ॿुधायो पियो वञे त जवाबदार कुछ ॾींहं अॻु पिण चेल्हार मां चोरी कयल बकरियूं विकिणे राति जो ॻोठ जोड़ो में हिक नोहड़ी वटि महिमान थियो ऐं सुबुह जो उन्ही जी बकरी चोरी करे निकितो त चेल्हार में पकड़जी पियो ऐं इहो पिण ॿुधायो पियो वञे त हुन सां गॾु के नोहड़ी बिरादरी जा माण्हू पिण चोरियुनि में शामिल आहिनि।